बड़े सलीम मानिंदा कि अजीम के ज़माने जो बाद में भी असा जो है मुल्कन जे सूरत में जी वन जेके रहबर हा उन्हनि जेको समझे न रही सघंदासीं ऐं मुस्लिम हाकिमनि जी दौरे जदीद के जमूर ऐं असां तकलीफ़ में हूंदासीं तंहिंजे करे हुननि सोचो तो मुस्लिम कौम परस्ती के बुनियाद ते को राज कायम कजे को खितो वठजे ऐं धार असा इक़्तिदार माणी इन अरसे में सैयद मौदूदी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नंढनि कदमनि सां अॻिते वधियो उनजी तालीम ऐं तरबियत घर में थी ऐं अव्हांखे इहो मालूम हुअणु खपे मुंहिंजा भाइरो त हज़रत अल्लामा मौदूदी रहमतुल्लाह अलैह 1000 साल खां वठी करे उन्हनि जो सिलसिलो जेको चिश्तिया क़ादरिया चिश्तिया हज़रत हसन ऐं हुसैन जे सिलसिले खां सैयदना अली ताईं ऐं सैयद मौदूदी ताईं 1000 साल खां वठी करे वो सूफ़ी ऐं पीर ऐं साहिब करामत इंसान हा इहो हिकिड़ो अलॻि पहलू आहे सैयद मौदूदी जी ज़िंदगी जो शायदि असांजे तारीख़ी दोस्तनि जेके किताब सां को तालुक़ रखंदा हूंदा उन्हनि खे का ॼाण हुजे वरना असां जे अंदर ते हिकिड़ो ख़ुश्क माहौल आहे ईअं सम्झूं था मौलाना मौदूदी साहब को आम आलिम हो जेको किताब लिखंदो किताब पढ़ंदो किताब तक़सीम कंदो जी पुष्टि पीर